नाज़रीन, गवर्नमेंट की तरफ का ऐलानियल 2000 रुपया वसूल करण जे लाइ आयल औरतूं गर्मी वगे बेहोश थियण लॻियूं। जी नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन जी तव्हां फोटो ॾिसी रहिया हो, तस्वीरूं ॾिसी रहिया हो, जंहिं ते फ़ी लेडीज़ खे 2000 मिली रहिया आहिनि। जेको महांगे पेट्रोल जो प्राइम मिनिस्टर ऐलान कयो आहे, उन जे मुद में 2000 फ़ी लेडीज़ खे मिल रहिया आहिनि, जंहिंजे लाइ जंहिं जॻह ते वेठल आहिनि उहो इंतिहाई गर्मी आहे, कोई पखो कोन्हे ऐं का बि जॻह अहिड़ी का न आहे जंहिं ते हुनखे सहूलियत हुजे। लेडीज़ ऐं मर्दनि खे सख़्तु परेशानी रही आहे ऐं कोई बि वस वारो कोन्हे जेको इन ॻाल्हि खे नोट करे। ऐं जेको सो काल असां ख़बर हलाईसीं त काल जेको हो हिते हिकिड़ी लेडीज़ ऐं हिकु नंढी ॿारो बेहोश थी आहे सख़्तु गर्मी जे करे। जी लियाकत चांडियो, सबको न्यूज़ डिस्ट्रिक्ट जामशोरो।